लाहौर लोधरा में मुड़ुस मुबैना तौर ॻोहारी ज़ाल ऐं ॾेढ वरियनि जी धीअ खे क़तल करे छॾियो। पुलिस मूजिबि ॿिटे क़तल जी इहा वारदात लोधरा जे तालके करोड़ पिका जे इलाइक़े मसाकोटा में थी। पुलिस ॿुधायो त इरफान नाले शख़्स जो घर में पंहिंजी ॻोहारी ज़ाल रुकैया सां झेड़ो थी पियो त संदसि ज़ाल मुबैना तौर ते उन जे मुंहं ते चमाट हणी कढी, जंहिं ते हुन मुबैना तौर पहिरियां पंहिंजी ज़ाल जे गले में फाहो विझी उन खे क़तल कयो। उन खां पोइ पंहिंजी ॾेढ वरियनि जी धीअ जे मुंहं ते विहाणो रखी उन खे बि घुटा ॾेई क़तल करे छॾियो। सदर थाणे करोड़ पका जे पुलिस माउ धीअ जा लाश पोस्टमार्टम जे लाइ करोड़ पका अस्पताल मुंतक़िल करे छॾिया। जॾहिं त जवाबदार खे गिरफ़्तार करे वारदात वारी जॻह में क़तल में इस्तेमालु थींदड़ कपिड़ो, विहाणो ऐं ॿियूं शाहिदियूं बि हासिल करे वरितियूं। पुलिस मूजिबि शुरूआती जांच में ख़बर पई आहे त ॿई ज़ाल मुड़ुस पाण में वेझा माइट हुआ, जंहिं सबबि उन्हनि जो पाण में काफ़ी ॾींहंनि खां झेड़ो हलंदड़ हो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।